कलाम पाक जी तिलावत कर फरमाए। बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। रब्बुल मशरिक़ैनि व रब्बुल मग़रिबैनि फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। मरजल बहरैनि यल्तक़ियान बैनहुमा बरज़ख़ुन ला यबग़ियान। फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। यख़रुजु मिनहुमा अल-लुअ्लुअु वल-मरजान। फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। वलहुल जवारिल मुंशआतु फिल बहरि कल-अ'लाम। फबिअय्यि आलाइ रब्बिकुमा तुकज़्ज़िबान। कुल्लु मन अलैहा फ़ान व यबक़ा वज्हु रब्बिका ज़ुल जलालि वल इक्राम। सदक़ल्लाहुल अज़ीम। सभई जो सुभान अल्लाह। दिल जी गहराई से जोश ऐं जज्बे से हथ खणी जो सुभान अल्लाह। हाणे नात शरीफ़ पढ़ण जे लाइ जमायत आलिया के खलीफ़े श्री ज़ुबान खलीफ़ा महमूद करमी ऐं उनके साथी के गुजारिश कंदुसि त पाण स्टेज ते अचनि ऐं पंहिंजे श्री ज़ुबान सां नात शरीफ़ जो नज़रानो पेश कनि। बुलंद आवाज़ से अल्लाह जो जिक्र रखियो। अल्लाह अल्लाह अल्लाह। मदनी जे मिलाद सा मदनी जे मिलाद सारा जथियारा शगन उजड़ल पटया बाग थिया गुल टिड़िया गुलशन। हाणे दिलवार दर्शन कया हो त हबीब जा पर आयो अरब शरीफ में मुझे सदा जानी लता हम गरीब जा हदी हैरानी रहमत रब्बानी
सब पढ़ो सल्लल्लाहु अलैहि या रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह।
प्यारे तो
सोना सारा साजन सोना मिठल प्यारा साजन सोना साई मिठल प्यारा सुभान अल्लाह। हाणे मुख्तसर खिताब के लाए दावत अर्ज़ कंदुस हजरत अल्लामा मौलाना मुफ्ती मोहम्मद बुढ़ल करमी मदरसुल आली जिन के पाण स्टेज ते अचन ऐं पंहिंजो मुख्तसर बयान कर फरमाए। जेके दोस्त बीठा आयो बराए मेहरबानी करे असां तव्हांखे पहिरीं वर्ष कयोसीं हींअर बि अर्ज़ करियूं था तव्हां वेही रहो। अल्हम्दुलिल्लाह अल्लज़ी लम यज़ल आलिमन कदीरन हय्यन क़य्यूमन समीअन बसीरा अशहदु अल्ला इलाहा इल्लल्लाह व अशहदु अन्ना मुहम्मदन अब्दुहु व रसूलुहु व सल्लल्लाहु अला सय्यिदिना मुहम्मदिन अल्लज़ी अरसलहु लिन्नासि काफ़तन बशीरन व नज़ीरा व दाइयन इलल्लाहि बिइज़निहि व सिराजन मुनीरा व अला आलिहि व अस्हाबिहि व अज़वाजिहि व इतरतिहि व सल्लम तस्लीमन कसीरन कसीरा। अम्मा बाद फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर लईनिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। क़द जाअकुम मिनल्लाहि नूर सदक़ल्लाहुल अलियुल अज़ीम व सदक़ रसूलुहुन नबियुल अमीनुल करीम। थोरा न थे थोरा मुते मारवड़न जा थर में वारी थोरड़ी तिहां खां बि घणेरा भलायूं ऐं भेरा लायो नहीं जस केतिरा। एक दफ़ो शौक़ मोहब्बत सां दिल जी गहराइयुनि सां हबीबे किबरिया मोहम्मद मुस्तफ़ा यतीमन जे यार गरीबन जे गमखार मिठे मोहम्मद मुख्तार ते दुरूद जो नज़राना पेश कयो। पढ़ो सल्लल्लाहु वसल्लम अलैका या हबीब अल्लाह। दोस्तान मोहतरम, अल्लाह जा एहसान ऐं थोरा जे मालिक करीम असां खे लजपाल नबी मदीने वाले साईं सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो उम्मती बनायो आहे। एक तरफ
महबूब मुस्तफ़ा करीम सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जो मीलाद ऐं ॿिए तरफ़ महबूब इलाही नव्वरल्लाहु मरकज़हू जो उर्स मुबारक ऐं हिन तरफ़ ॾिसो मुंहिंजे मुर्शिद सोने जो दीदार जन जी दिल ख़ुशि थी आहे जन जी दिल ठरे थी पहुचे सुभान अल्लाह अञा हथ मथे करे चए सुभान अल्लाह अल्लाह जा करम जे मालिक करीम असां खे अंबिया जो इमाम ॾिनो नबियन जो सरदार जो असां खे उम्मती बनायो ऐं ॿिए तरफ़ सुणे दिलबर साईं जो असां खे गुलाम बनायो आहे असां खे नबी भी बेमिसाल मिलियो आहे त असां खे मुर्शिद भी बाकमाल मिलियो आहे दोस्तन जी वका इन नाचीज़ अल्लाह दे पाक कलाम कुरान मजीद मां जेका आयत मुबारका पढ़ी उनमें रब करीम इरशाद फरमायो त तहकीक तमां वट अल्लाह जे तरफा नूर आयो असां जो मिठो मोहम्मद मुख्तार सल्लल्लाहु अलैहि वसल्लम दुनिया में तशरीफ फरमा थो त बशर जी हालत जे अंदर बशरी लिबास पाए करे तशरीफ फरमा थो पर हकीकत में तुझो मुझो मुस्तफा बेमिसल बेमिसाल अल्लाह जो नूर बनजी आयो है जने अम्मा साइन अम्मा आमना रज़ी अल्लाह ताला अन्हा पाण फरमाए थी जने मुस्तफा करीम जी विलादत थिया खरज मिन्नी नूर मुझे बदने अतहर मां नूर जो ज़ुहूर थियो जने तुझो मुझो आका इन दुनिया पे तशरीफ फरमा थो त मशरिक भी रोशन थी वियो मगरिब भी रोशन थी वियो शिमाल जुनूब उत्तर दखन हर तरफ मुझे मुस्तफा जे अचण जे करे सुहाव ही सुहाव थी वियो नूर ही नूर थी वियो हर तरफ नूर जा चमकार थी वियो अञा जोर सां चओ सुभान अल्लाह है रोशन थी जो मशरिक मगरिब सारो आयो 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 मदीने वारो मिलाए पढ़ो आयो 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 मदीने वारो रोशन थी जो मशरिक मगरिब सारो आयो 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 मदीने वारो हबीब जी आमद थिया नूर जो ज़ुहूर थियो उम्मुल मोमिनीन अम्मा आयशा सिद्दीका रज़ी अल्लाह ताला अन्हा रिवायत फरमाए उन जो अकीदो इहो त मुझो आका नूर नाला नूर आहे जे जो अकीदो अचे हथ मथे करे सुभान अल्लाह अल्हम्दुलिल्लाह असां के मुर्शिद सोने सिखारियो ई होगा तो मुझो फिरी आहे बेमिसाल फिरी असां प्यार पको इकरार हबीब बेमिसाल बाकमाल हबीब बेमिसाल बाकमाल लगे तो मुस्तफा जो शान तवा के वणे न थो थोरो चेहरा मुस्कुरायो थोरो चेहरे के खुश कयो वक्त मुझो कलीला साईं इस्माइल शाह पुसे तो पियो ना तो पूरी कंदुस मुर्शिदन की अना जोर से जो सुभान अल्लाह हे पीरी असा प्यार पको इकरार हबीब बेमिसाल बाकमाल हबीब बेमिसाल बाकमाल उम्मुल मोमिनीन अम्मा आयशा सिद्दीका रज़ियल्लाहु ताला अन्हा रिवायत फरमाए कान रसूलुल्लाह सल्लल्लाहु अलैहि वसल्लम अहसन अन्नास वजहा व अनहरहुम नूरा मुझो दिलबर हबीब तमाम इंसानन खां वधीक
वारो हुयो तमाम इंसानन खां वधीक साईं जन जो चेहरो मुबारक चमकण वारो हुयो जन ॾिठो उन इएं चयो कि अन शम्स तजरी फी वजही मुझे दिल पर हबीब जो चेहरो इएं हुयो जेको ॾिसंदो हो वो इएं चवंदो हो ॼणो सिज मुझे दिल पर हबीब जे चेहरे में हली रहियो आहे सुभान अल्लाह जॾहिं मदीने वारनि ॾिठो मुंहिंजे आका जी आमद थी मुंहिंजो दिल पर हबीब मक्को छॾे जॾहिं मदीने ॾांहुं रवानो थियो आहे मदीने वारा मुस्तफ़ा जी आमद में शेर पिया पढ़नि तलअल बदरु अलैना मिन सनियतिल वदाई वजब शुक्रू अलैना मदबा लिल्लाहि दाई अल्लाह जा शुक्र एहसान जे मालिक करीम असांखे चोटी जो चंद्र अता फरमायो आहे सुभान अल्लाह मदीने वारनि जो बि इहो नज़रियो हो त मदीने वारो चोटी जे चंद्र मिसल आहे पर हक़ीक़त इहा जो मुंहिंजे आका जो मट को मिसाल हुयो ई न है मुंहिंजो मुर्शिद फरमाए बदियूं बिजलियूं ॿारियो सहन सभु सजायो अंगण खे उजारियो नबी साईं अची वियो हथ मथे करे नबी साईं अची वियो नबी साईं अची वियो नबी साईं अची वियो ऐ वॾा वण पिया जॾहिं पिरी पाक आयो हबीब अचण जो खुशियूं मल्हायो रहन शाद आबाद मीरादारा तनी आत्मायो नबी साईं अची वियो अल्लाह शाद मुझे चमड़ो ॿुधण पंहिंजो बारगाह इख़्तियार अंदर क़बूल मंज़ूर फरमाए मां अलैहि दिल जी गहराई से हाथ रखनी जो सुभान अल्लाह हाणे आओ नात शरीफ पढ़ण जे लाइ मुंहिंजे मुर्शिदन करीमनि जे साहिबजादे साईं हसन मोइन करमी मदरसिल आली जिन खे दावत अर्ज़ कंदुसि त पाण स्टेज ते अचनि ऐं पंहिंजी मिठड़ी ज़ुबान सां नात शरीफ पढ़नि सब जीश के मोहब्बत से पढ़ो सल्लल्लाहु अलैहि रसूल अल्लाह वसल्लम अलैका या हबीब अल्लाह सहनते
अजब आहिनि उञायूं उञायूं पढ़ो सल्लल्लाहु अलैहि वसल्लम। ए सखी सुन सॾे पयो स्वाली, ए सखी सुन सॾे पयो स्वाली, तुंहिंजे दर तां वरियो न को ख़ाली, तुंहिंजे दर तां वरियो न को ख़ाली। मुझी लॻियल जो तूं सजण वाली, तुंहिंजे दर तां वयो न को ख़ाली, तुंहिंजे दर तां वयो न को ख़ाली। ओ तूं आस में लही ऐं हुते शामे तुंहिंजो नालो नबी आहे मुरसल मिड़न मिड़न तूं आली, तुंहिंजे दर तां वरियो न को ख़ाली, तुंहिंजे दर तां वरियो न को ख़ाली। ओ तुंहिंजे चेहरे जो मटो मिसल नाहे, तारा कतियूं कमर मर्ज छाहे, चाहे आकयो जग फिदा दिल लाली, चो सुभान अल्लाह। ओ आकयो जग फिदा दिल लाली, तुंहिंजे दर तां वरियो न को ख़ाली, तुंहिंजे दर तां वरियो न को ख़ाली। तुझे दीदार जो पुनल स्वाली, तुझे दर तां वरियो न को ख़ाली। ए सखी सुन सॾे पयो स्वाली, तुझे दर तां वरियो न को ख़ाली। सुभान अल्लाह। हाणे आऊं खिताब जे लाइ दावत अर्ज़ कंदुसि उस्तादुल उलमा हज़रत अल्लामा मौलाना खलीफ़ा साईं अब्दुल क़ादिर करमी मद्दसिल वाली जिन खे पाण खे थी अचनि ऐं पंहिंजो खिताब फरमाइनि।
अल्हम्दुलिल्लाहि रब्बिल आलमीन वल आक़िबतु लिल मुत्तक़ीन वस्सलातु वस्सलामु अला सय्यिदिल अंबिया'i वल मुरसलीन व अला आलिहि व अस्हाबिहि अजमाईन। अम्मा बादु फ़अऊज़ु बिल्लाहि मिनश शैतानिर रजीम। बिस्मिल्लाहिर रहमानिर रहीम। व अम्मा बिनिअमति रब्बिका फहद्दिस। सदक़ल्लाहुल अलीयुल अज़ीम। मन शुनीदम यारे मन फरदा रवद राहे शिताब। या इलाही ता कियामत बर यारी आफताब। आफा कहा कर दीदाम मेरे बुतावर जीदाम। बिस्यार खूबा दीदाम लेकिन तो चीजें दीगरी। बिरादरान इस्लाम निहायत वाजिबुल एहतराम दरबार आलिया फजलाबाद शरीफ जा पांधेड़ू फकीर करमी अल्लाह जा एहसान जे रब्बे जो जलाल तवाए असां के पंजे मुर्शिद शम्स शरीयत बदर तरीक़त ख्वाजा ख्वाजगान हजरत महबूब इलाही नवर अल्लाह बरकत हुजे। छठी है उर्स मुबारक जे महफिल में अचण जी तौफीक अता फरमाई। ही महफिल ही मजलिस जेका मुर्शिद शरीफ महबूब इलाही जिया जंहिंजे साम्हूं तव्हांजे हस्ती सोनो महबूब तव्हां असांजे दिलनि जो दिलबर मुर्शिद दिलबर साईं जो सुभान अल्लाह। उन नगरी में अज पूरे पाकिस्तान में सिंध जे हर कुंड कुर्छ खां इलाही का मोहब्बत वारा इश्क वारा मुरीद अकीदतमंद इरादतमंद उन्हनि ॿुधो अज फजलाबाद में मेलो लगदो ऐं मदीने वाले साईं जी वंड थींदी। एड़ी वंड थींदी अगे बि थी आहे हाणे बि थींदी पर हिननि विचड़नि खे मुर्शिदनि जी वंड मिलंदी रहंदी। जिन खे इहा वंड पहुती आहे हथ मथे करे जो सुभान अल्लाह। असां अल्लाह जो शुक्र अदा कंदा आहियूं त रब करीम हिन दौर में जिते दज्जाली दौर हुजे ऐं इन टाइम ते असांजो उस्ताद कुल असांजो मुर्शिद कामिल अकमल बि आहे रहबर बि आहे रहनुमा बि आहे। दुनिया जा उस्ताद दुनिया जा शेख के नाक़िस आहिनि के अनक़िस आहिनि जेके पाण हुते हुन गुंबज़ ख़िज़रा ताईं उन्हनि जी रसाई करे था उहे पंहिंजे मुरीदनि खे हलाइनि था सिंधनि ताईं घुमाइनि था पर गुंबज़ ख़िज़रा ते उन डोज़ ताईं उन मुस्तफ़ा जे दर ते जेकॾहिं पहुचाइण वारो इन दौर में ख़ुदा जी इज़त जो कसम तुंहिंजो ऐं मुंहिंजो मुर्शिद दिलबर साईं। मुर्शिद जेको उन्हें किया यो मुर्शिद ना है जेको सगो वटे दिए ते कम तुंहिंजो थी वञे शीशो पड़ी दिए पुठी ठपे तुंहिंजो कम थी वञे। ये कई बार में मुर्शिद वेठा आहिनि। मुर्शिद इनखे त चइबो आहे मुर्शिद उनखे चइबो आहे जो गुमराह ते नज़र करे फासिक ते नज़र करे उनखे मोहम्मद जी दरबार में पहुचाए। शेख यो कल्बा व युनीतु नफ्सा मुर्शिद उनखे चइबो आहे जेको नफ्स खे मारे ऐं मोल दिल खे अल्लाह जे ज़िक्र सां ज़िंदा करे ॾेखारे। दुनिया वारा ॿिए पासे न हलिया हिते ॾिस त मुंहिंजे मुर्शिद लखे दिलियूं अल्लाह जे ज़िक्र सां ज़िंदा करे छॾियूं। दिला हल्के बस में रिंदान में इश्क तेरा के चुरा ए शराब पका देहंत तेरा ए दिल बेपासे नवन हिनन आशिकन जी मजलिस में अच हिकड़ो ठप मिली वने ना सजी जिंदगी तुनी दिल अल्लाह अल्लाह करे। मुझे मुर्शिद शामिल जे वक्त में कम कर दिया एदा आलिम हाफिज कारी हाजी साइंसदान सियासतदान जेको उठे तो जेको दिसे तो पूछे जो केड़ी हस्ती केड़ी आ हिंद मता के चीज सजा इतना जलसा करे तो इतना किताब के तो मानव से मिले तो लेकिन
पियो मुखालिफन के मोह ॾिए पियो पंहिंजे मुरीदनि जे दिलनि खे फैज़ मुहम्मदी सां ज़रिए ही पावर कहिड़ो आहे हे तुंहिंजो पावर आम दुनिया जो न आहे हे मुस्तफ़ा करीम का जेको पावर हलंदे हलंदे फज़लाबाद महबूब इलाही ते आयो उहो पावर अॼु तुंहिंजे ऐं मुंहिंजे शेख सोणे मुर्शिद दिलबर साईं वटि आया दुश्मन में तस्लीम करे थो दुश्मन में मञे थो जेके ला मज़हब आहिनि जेके असांजे इन अक़ीदत जा मुखालिफ़ आहिनि उहे बि चवनि था त दिलबर साईं खे सलाम छो न सलाम कंदा कमाल चइजे उन खे आहे तूं मुरीद आहीं तूं असां सां अक़ीदतमंद आहियूं तारीफ़ कंदासीं हर को नाक़ुद कंदो तारीफ़ कंदो उहो जेका जुमला उन खे मोहबत बनाईंदा इस्तेमाल कंदो पर मज़ो तॾहिं आहे जो मुखालिफ़ खे तस्लीम करे तो वाह दिलबर साईं मातरी वारा हासद हासद कंदो रहे मुखालिफ़ मुखालिफ़त कंदो रहे फेसबुक ते भौंकंदो रहे उनजी परवाह न आहे छो त हिन रस्ते जा जेके सालिक आहिनि उन्हनि सां दुश्मनियूं थींदियूं आहिनि मुखालिफ़तूं थींदियूं आहिनि मुल्ला मवाली जेके बि दुश्मन आहिनि सड़ंदा रहंदा चवंदा रहंदा पर करमी फ़क़ीर पंहिंजे मुर्शिद जे साथ में जीअं कामल में हथ विधो आहे इंशाअल्लाह हिते बि पीर कामिल सां इकठे आहियूं ऐं आख़िरत वारे ॾींहं में जिते नफ़्सा नफ़्सी जो आलम हूंदो पीर पुट खे छॾे वेंदो मां धीउ खे छॾी वेंदी हर को यार यार थी वेंदो पंहिंजो पड़ाव थी वेंदो इंशाअल्लाह उहा जना क़यामत में या महफ़िल लॻंदी न तव्हां असांजो कामिल मुर्शिद अॻियां हूंदो हे गर्मी जमाए त पुठियां आया ॾींदो तव्हां हथ बंदि करे जो इंशाअल्लाह जे इहा तव्हांजी मोहबत आहे या मोहब्बत पीर सां असांखे गॾु हलाईंदी हे महबूब इलाही रहमतुल्लाह अलैह जेके आलिम में हुया जेके अकमल में हुया वॾा फयाज़ हुया अल्लाह जी इज़त जो कसम मां नंढो हूंदो हुयुसि मुर्शिद जी ज़ियारत कयमि उहो अहिड़ा बाकमाल हुया जंहिंजे ॾिसबो हुयो त मासिब अल्लाह का साबी का शइ हुई इस्तिग़ना अनिल ख़ल्क़ हिन जवान वटि जेका नज़र आई उहा नज़र अॼु ॾींहुं ताईं घुमूं था उहा नज़र कान थी अचे पर उहो फैज़ मुंहिंजे मुर्शिद करीम वटि मौजूदु आहे उहो जेको कमाल हुयो मुंहिंजे मुर्शिद वारो जेको फैज़ हुया पर उन खां हिकूड़ खां तहूं ताईं मुंहिंजे पीर वधाए चया आहे न त हिन दौर में निमाज़ माण्हू निमाज़ पढ़ण लाइ तयारु कोन्हे माण्हू मथे टेकण लाइ तयारु कोन्हे ऐं परदे करण लाइ तयारु कोन्हनि पर जीअं चयो उनखे जीअं सेखारियो अॼु औरत जेका 5 वक़्त निमाज़ पढ़े सच लाइ परदे जो एहतमाम रखे गैरनि खां बचे परदे जो एहतमाम रखे त अॼु तमामु घटि आहे पर मां ॾिसंदो आहियां त मुंहिंजे मुर्शिद जो फैज़ आहे उहे बि औरतूं फ़क़ीर आहिनि अॼु बि मौजूदु आहिनि जिन खां तहज्जुद जी निमाज़ कान थी घुसे अल्हम्दुलिल्लाह मुझे पीर कामिल रूहानी जाल विछाए छॾियो ज़ाहिरी इल्मी जाल विछाए छॾियो हर पासे दीनी मदारस आहिनि हर पासे आलिम आहिनि हर पासे हाफ़िज़ आहिनि ऐं मुंहिंजे मुर्शिद पंहिंजा ॿिचड़ा चवंदा आहिनि शेराने पीर शेर बाशर पीर जा ॿिचड़ा ते शेर जा ॿिचड़ा ते शेर हूंदा आहिनि पिसर पीर पीर कुवत पीर जो बच्चो में पीर हूंदो आहे जेके हिकिड़ा असां नाले सां सुञाणासीं पर मुंहिंजे मुर्शिद फरमाइनि न ईअं ठलो न पर पंहिंजे ॿचड़नि खे पंहिंजे साहिबज़ादनि खे इल्मी आस्थाननि में छॾे आलिमनि वटि उहे इल्म पढ़िया फारसी अरबी दर्स निज़ामी हदीस क़ुर तफ़सीर वरी खां पोइ तसव्वुफ़ जे रंग में मुंहिंजे मुर्शिद उन्हनि खे फैज़याब कयो ज़ाहिर रंग जी विया अॼु बि मुंहिंजे मुर्शिद जी नज़र सां साहिबज़ादा जमायत में अहिड़ो कमु करे ॾेखारण पिया तक़रीर जे ज़रिए तहरीर जे ज़रिए मुल्की मैदान में आया माण्हू मुख़ालिफ़ चवंदा हुआ दिलबर साईं हिकिड़ो हुयो हाणे मुल्क दिलबर दिलबर बणिजी विया आहे साईं केवला बीठल साईं जी सूरत में केवला साईं साजन साईं जी सूरत में उहे वॾा वरी साहिबज़ादा नंढड़ा नंढड़ा उहे तयार कया आहिनि अल्हम्दुलिल्लाह शैतान बच्चे में अची वियो आहे उहे रोअण में आए बाबा हेतिरा बुज़ुर्ग थी पिया आहिनि अलाए छा थींदो
में जंग हलती रहंदी वमा अलैना इल्ला बलाग सलातो सलाम अलैका या रसूल अल्लाह सलातो सलाम अलैका या हबीब अल्लाह अल्लाहु अकबर अल्लाहु अकबर أشهد أن لا إله إلا الله أشهد أن لا إله إلا أشهد أن محمدا رسول الله أشهد أن محمدا رسول الله حي على الصلاة حي على الصلاة حي على الفلاح حي على الفلاح الله أكبر الله أكبر لا إله إلا الله खाली कोका लगा हेलो भाई हाँ नेक्स्ट चिपटी पोने मालूम नहीं رب العالمين الرحمن الرحيم مالك يوم الدين
إياك نعبد وإياك نستعين اهدنا الصراط المستقيم صراط الذين أنعمت عليهم غير المغضوب عليهم ولا الضالين. وآية لهم الأرض الميتة أحييناها وأخرجنا منها حبا فمنه يأكلون وجعلنا فيها جنات